ही वेलकम सभिनी महानारत साथियुनि खे भलीकार कयूं था सिंधी विकीपीडिया जे हिन स्पेस ते। वेलकम थी वियो मेहताब अहमद सिंधी साहब। मेहताब तव्हां अज़ीज़ किंगराणी साहब खे एज़ अ स्पीकर ऐड कयो या मां हितां करियांसि थो। ऐं इहो काइंडली ॿुधाइजो त तव्हांखे आवाज़ु अचे पियो, वॉइस क्लियर आहे? जी जी जो मूं वटि आवाज़ अचे पियो, मुंहिंजो तव्हां ॿुधी सघो था आवाज़? जी वेल डन, ज़बरदस्त। मंज़ूर हुजण साहब खे असां भलीकार चऊं था, साईं जन आया आहिनि स्पेस ते ऐं साईं जन खे इहा गुज़ारिश आहे त पंहिंजे दोस्तनि सां जेको आहे न लिंक शेयर कनि त असां इंशाल्लाह जल्दी पंहिंजी ॻाल्हि जी शुरूआत कंदासीं। मां वरी बि हिकु दफ़ो व्हाट्सएप ते जेको आहे हिकु दफ़ो ॿीहर रिमाइंडर रखां थो ऐं हिते ट्विटर ते बि मां हिकु दफ़ो ॿीहर रखां थो। हा, जेके दोस्त उम्मीद आहे शामिल थिया त जल्दी दोस्त जॉइन कंदा। जी तेसिताईं पाण तव्हां पंहिंजो तारीफ़ शुरू कराए त पोइ इंशाल्लाह अॻिते ॻाल्हि खे वधायूं था। जी, मां जोगी असद राजपर ऐं सिंधी विकीपीडिया ते 2015 खां वठी मां एज़ अ वॉलेंटियर कमु कयां पियो ऐं 2015 जे आख़िरी कुझु महीननि में शायदि दिसंबर हुयो या नवंबर, त तॾहिं खां वठी एज़ अ एडमिन बि मां जॉइन कयो आहे ऐं काफ़ी एडमिन जा जेके कम आहिनि एडमिन तौरु संभालियो आहे सिंधी विकीपीडिया खे। हुन सां गॾु सिंधी विकीपीडिया जी अवेयरनेस जो हिकिड़ो मां महसूसु कयो त माण्हू घटि था अचनि असांजी सिंधी विकीपीडिया ते, त हुन लाइ छा करणु घुरिजे। त उन्हनि शयुनि ते मां सोचे करे कुझु रिसोर्सिस कुझु सिंधी विकीपीडिया यूट्यूब ते चैनल ठाहियो जिते मां कुझु ट्यूटोरियल्स वग़ैरह रखिया ऐं कुझु सिंधी विकीपीडिया जो फेसबुक पेज ते काफ़ी माण्हुनि खे हिमथायो ऐं कुझु गाइड बि कयो ऐं गॾोगॾु सिंधी विकीपीडिया ते बि कुझु ट्यूटोरियल मवाद लिखियो ऐं काफ़ी मज़मून एज़ अ कंट्रीब्यूटर तौरु बि मां लिखिया आहिनि उर्दू इंग्लिश विकीपीडिया तां तर्जुमो करे। सो ओवरऑल ही हिकिड़ो ॾिघो सफ़र आहे, हलंदो थो अचे पियो ऐं 2017 में असां विकीमीडिया फाउंडेशन जेका सॼी हिन विकीपीडिया ऐं तक़रीबन ॿियनि जेके ॿोलियुनि में ख़ुशि इंग्लिश सिंधी ऐं ॿियनि 300 जे लॻभॻि ॿोलियुनि में विकीपीडिया जे एडिशन्स आहिनि उन्हनि खे रन करे थी। असां उन्हनि खां ग्रांट मंज़ूर कराई हुई 1 लख जी। जोगी साहब हिते बीजो, माफ़ कजो। जी जी मंज़ूर साहब खे जेके असां माइक जो मौक़ो ॾियूं त काफ़ी बहितर रहंदो। साईं मंज़ूर साहब, तव्हां जेको आहे न जेको आहे थम्स अप जे बजाए थम्स डाउन कयो, इन जो जेकॾहिं तव्हां सबबु ॿुधायो त पोइ। न हाणे उहो साईं खां ग़लती थी वई हूंदी, हाणे इन जा का उहो इशू न आहे, ग़लती में थी वेंदो आहे, को मसइलो न आहे, भुल चुक माफ़ आहे। अज़ीज़ साहब सां लॻे थो हुनजो आहे इशू कनेक्टिविटी जो। अञा साईं खे शायदि रिक्वेस्ट करणी पवंदी आहे, आई त आहे हिकिड़ी रिक्वेस्ट। साईं खे स्पीकर तव्हां एडमिन आहियो त तव्हां करे छॾियोसि न। अज़ीज़ किंगराणी साहब, इहो 2 आइडियूं थियूं अचनि हिते, हिकिड़ी अजरक वारी फोटू अथसि शायदि, इहा ई इन सां हा, इहा ॿियो मंज़ूर साहब जन जी आहे। ठीकु आहे, साईं कनेक्ट थी वियो अज़ीज़ किंगराणी साहब। बाक़ी मंज़ूर साहब जी उहा आईडी छा आहे? मंज़ूर साहब जी नज़र अचे पई, पाण मंज़ूर साहब जिन जी तस्वीर लॻल आहे, उजण मंज़ूर हुननि जो यूज़र नेम आहे। ठीकु आहे। जी जी, ऐं मुंहिंजे ख़्याल में मोमिन ॾाहिरी साहब जन पाण खे जॉइन वेलकम कयो आहे, वेलकम। उन्हनि खे वेलकम कयो। हा, वेलकम कयूं था, एज़ अ स्पीकर जॉइन थी वियो, मंज़ूर साहब बि जॉइन थी विया, भलीकार कयूं जी जी, था। तमामु सुठो। हाणे मां सम्झां थो त पाण खे बाक़ाइदा तौरु जेको आहे हिन स्पेस जी शुरूआति करणु घुरिजे। माण्हू त थोरा ई आहिनि, पर इनशाला जेको बि थियो असां पंहिंजे तरफ़ां माना हिनखे माना पॉज़िटिव वे सां इनशाला
अॻिते खणी हलंदासीं ऐं जेको पंहिंजो पैगाम आहे उहो सभिनी दोस्तनि ताईं पुॼाईंदासीं। तव्हां बाक़ाइदा शुरूआति कयो जी जी स्पेस जी। दोस्तनि खे रिक्वेस्ट आहे त हिनखे तव्हां वधि खां वधि शेयर कयो त जीअं ॿिया जेके माण्हू ही पैगाम न ॿुधी सघिया आहिनि त उन्हनि ताईं ॿुधे, छो त इहो वरी असांजो लाइव रिकॉर्डेड बि हूंदो ऐं असां जॾहिं स्पेस ही पंहिंजी पुॼाणी ते पहुचंदी त को बि दोस्त हिनखे बाद में ॿुधी सघे थो। जी बिल्कुलु इहा ई दोस्तनि खे सभिनी खे गुज़ारिश आहे त असांजी हिनखे स्पेस खे महताब कामयाबु बणाइण लाइ। माफ़ कजो, हे पाण सिर्फ़ु ॿ स्पीकर एड आहियूं। साईं इज़ीज़ किंगराणी साहिब एज़ अ स्पीकर एड आहे, पर साईं जो माइक बंदि आहे ऐं मोमिन जेको आहे साईं खे चओ त पंहिंजी माइक खोले छॾनि। जीअं सुइटेबल साईं खे लॻंदो त माइक खोलींदो। जी जी बहितर इहो बि सही आहे। महताब साईं, जी असल जी साईं। साईं माइक मूं बंदि कई आहे, जंहिं महिल ॻाल्हाइणो पवंदो न त पोइ मां ॻाल्हाईंदुसि। माइक बंदि करण जो को इहो इशू न आहे त पोइ मां नथो ॻाल्हायां। ऐं मां बि तव्हांजो हिकिड़ो हिसो आहियां, इन करे सभिनी जिन बि जॉइन कयो आहे उनखे मां वरी कार थो चवां। वॾी महिरबानी साईं, तव्हां काफ़ी माना तव्हांजो माना तव्हां असांजे साथी सभ खां सीनियर साथी आहियो न ऐं इनशाला। उहो वक़्त ते ॻाल्हाइण जे हवाले सां ॻाल्हि थींदी त पोइ मां जेको आहे सो जी जी हा बसि मां उहो ई चवां पियो जोगी साहिब जेको आहे बाक़ाइदा शुरूआति करे त असां अॻिते शयुनि खे वधायूं। ॻाल्हाइण जो आवाज़ डिस्टर्ब थींदो हिक ॿिए जे हवाले सां। जी जी माइक ऑफ रखी आहे, जीअं ॻाल्हाइण जो ईंदो मां तव्हां ॻाल्हायो, मां ॿुधां पियो थो। जी जी वॾी महिरबानी साईं। जोगी साहिब तव्हां पंहिंजी माइक खोलियो ऐं प्लीज़ जेको आहे न बाक़ाइदा शुरूआति कयो त जीअं अॻिते वधी सघूं पाण। महिरबानी। जी महताब थैंक यू। सो मां ॻाल्हि हिते छॾी त असां 2017 में विकीमीडिया फाउंडेशन खां ग्रांट मंज़ूर कराई सिंधी विकीपीडिया जी अवेयरनेस जे हवाले सां। सो उन ग्रांट खे मंज़ूर कराए जेका असांखे उन्हनि सपोर्ट कई, उन मां असां अज़ीज़ किंगराणी साहिबु हुयो, महताब हुयो, कुझु ॿिया दोस्त हुया ऐं असां कराची में हिकिड़ो वर्कशॉप कयो हुयो, सिंधी विकीपीडिया अवेयरनेस वर्कशॉप, जंहिंजा वीडियोस हिन ते यूट्यूब चैनल सिंधी विकीपीडिया ते बि रखियल आहिनि। ऐं काफ़ी हिकिड़ी ईअं सम्झो त बीठल पाणीअ में हिकिड़ो पत्थर उछलायो असीं, माण्हू कुझु शिरकत घटि कई पर लाइव रिकॉर्डेड आहे, हींअर ताईं माण्हू उनखे ॾिसी सघनि था। ऐं उन खां पोइ महताब पाण थोरो इन ते ॻाल्हायूं त विकीपीडिया आहे छा, ऐं सिंधी विकीपीडिया जो कॾहिं बुनियादु पियो, ऐं 2015 खां वठी जेको आहे पाण ॿई जॉइन थिया आहियूं सिंधी विकीपीडिया ते। मां त 2011 खां वठी विकीपीडिया ते आहियां, ख़ुशि इंग्लिश विकीपीडिया ते हुउसि ऐं उन्हनि जा सिस्टर प्रोजेक्ट्स जेके आहिनि। पोइ 2015 में मुंहिंजो ईअं इतफ़ाक़न अचणु थियो, मूंखे ख़बर न हुई त को सिंधी ॿोलीअ में बि विकीपीडिया आहे। बहरहाल पोइ 2015 में सिंधी विकीपीडिया जी ख़बर पई त आहे, त ज़ाहिर आहे मूंखे पंहिंजी मादिरी ॿोली जी जेका विकीपीडिया उन ते ॾिठो त मवाद आर्टिकल्स वग़ैरह तमामु घटि हुया, पुअर क्वालिटी हुई ऐं इंसाइक्लोपीडिया स्टाइल सां लिखियल न हुया। सो इन हवाले काफ़ी शयूं हुयूं जेके मां सम्झियूं त ही बहितर थियनि ऐं वधीक माण्हू कीअं आणिजनि, उन ते मां कमु कयो। ऐं उन जो इहो आहे त उन जो कुझु फ़ाइदो थियो आहे त कुझु काफ़ी नवां दोस्त हुन में शामिल थिया आहिनि। सो बहरहाल पाण हींअर विकीपीडिया जे बारे में ॻाल्हायूं। पोइ सिंधी विकीपीडिया जी जो जी कॾहिं बुनियादु पियो, छा थियो, 2015 ताईं केतिरा आर्टिकल्स हुया, उन खां वरी अॻिते ॻाल्हि खे खणी हलूं। हा जी जी बहितर आहे। माना पाण मुंहिंजो बि अचणु माना तव्हां खां शायदि थोरो बाद हुयो शुरूआति थी हुई। मां तक़रीबन अगस्त 2000 या जुलाई या अगस्त 2015 में हिन ते विकीपीडिया ते आयो। हुन खां अॻु में असांखे ख़बर आहे त पंहिंजो दोस्त मुजीबर रहमान चांडू साहिबु काफ़ी एक्टिव हुयो ऐं 2015 में जेको आहे पंहिंजो पहिरियों माइल स्टोन पूरो थियो हुयो। माना 100 खां पोइ माना 1000 पंहिंजा जेके आहिनि आर्टिकल्स माना पूरा थिया हुया। ऐं जेको शुरूआति थी हुई असांखे ख़बर आहे त एहसान रुसाणी साहिब पाण जेके बायोटेक्नोलॉजी जा शोबे जा जेके पाण प्रोफेसर आहिनि ॿेरान यूनिवर्सिटी जा, उन्हनि हिन जो बुनियादु विधो 2004 में जेका बाक़ाइदा लॉन्च थी विकीपीडिया त उहा 2006 में थी हुई। ऐं असांखे तव्हांखे इहा ख़बर हूंदी त हिन सां महताब गॾु थोरो मां जी जी जे 2004 में त विकीपीडिया जो बुनियादु थियो
बहरहाल सिंधी विकिपीडिया 2006 में बुनियाद विधो हुयो ऐं न न हिते माफ़ कजो तव्हांखे शायदि इहा माना शायदि कंफर्मेशन न आहे पर इहा मूंखे पक आहे त जेको पंहिंजी माना इंक्यूबेशन में माना जेको विकिपीडिया हुई सिंधी विकिपीडिया इंक्यूबेशन हुई वक़्तु मां नथो ॻणियां न, मां एज़ अ लाइव वारो पियो ॻणियां जॾहिं लाइव थी हा विया। जॾहिं लाइव थी त उहो 2006 जो पीरियड हुयो त ऐं उन सां गॾु असांखे ख़बर आहे विकिपीडिया जो माना सिंधी विकिपीडिया सां गॾु असांखे ॿ वेबसाइट ॿियूं बि हुयूं आहिनि उन्हनि मां सिंधी विक्शनरी बि हुई जेको डिक्शनरी जे तौर ते कमु करे थी ऐं ॿी वेबसाइट हुई असांजी हा उहा हींअर बि आहे पर जी जी बिल्कुलु उहा त अञा आहे जी जी ॿी वेबसाइट हुई विकी ख़बरूं जंहिंमें माना ख़बरूं शाया थींदियूं हुयूं पर उन्हनि ॾींहंनि में बदकिस्मती इहा हुई त जेको असांजो माना छा चऊं असांजो जेको हुयो जेके यूज़र्स हुआ तमामु घटि हुया ऐं ॿियो वरी माना एहसान उर्सानी साहब जो जेको माना ॿोलीअ जो इस्तेमालु हुयो उहो इलाही रिजिड हुयो ऐं उहो इलाही निज हुयो निज हुजण जे करे उन्हनि जा काफ़ी कॉन्फ्लिक्ट्स जा शुरूआती यूज़र्स जा उहे हलिया पिया तंहिंजे करे असांखे माना विकी ख़बरूं मुंहिंजी ग़लति 2002 में बंदि करे छॾी हुननि ऐं उन खां पोइ विक्शनरी ऐं सिंधी विकिपीडिया अॼु ताईं हलंदियूं अचनि पियूं पर सिंधी विक्शनरी जा बि हालात मज़े जा न आहिनि अलबत्ता इहो आहे त पंहिंजी कोशिशुनि सां तव्हांजी इंतिसार दिनो साहब ऐं अज़ीज़ साहब जन काफ़ी कोशिशूं वरितियूं ऐं पाण अलहमदुल्ला 10,000 खां मथे आर्टिकल्स असां 2018 में पूरा कयासीं ऐं उन खां पोइ जेको आहे हिन वक़्तु असांजा अलहमदुल्ला 16,000 जे लॻभॻि मज़मून आहिनि जेके माना हिन वक़्तु सिंधी विकिपीडिया ते आहिनि ऐं सिंधी विक्शनरी ते मुंहिंजे ख़्याल में पाण वटि 2,000 जे लॻभॻि दाख़िलाऊं माना उते बि आहिनि त उहा तमामु हिकिड़ो प्यारो प्रोजेक्ट आहे ऐं असांजी हिकिड़ी सुठी वेबसाइट आहे जेके असां फ्री में हलायूं पिया ऐं इन जे हवाले सां माना पंहिंजी पाण सभिनी दोस्तनि जी कोशिशि रही आहे इन में तमामु ज़ेनियन जेको कमु कयो आहे तमामु महिनत वारो कमु अज़ीज़ साहब जो आहे इंतिसार दुनिया जो आहे ऐं बल्कि सभिनी जी सुठियूं कोशिशूं आहिनि पर मूंखे लॻे थो त इन्हनि सभिनी जो ऐं टेक्निकल हवाले सां तव्हांजो तमामु घणो कमु आहे त इहो माना तव्हां सभिनी खे साराहण जी ज़रूरत आहे ऐं हिन वक़्तु ज़रूरत आहे त असांजा ॿिया दोस्त बि असांजो साथ ॾियनि जी बिल्कुलु महताब सही था चओ त ही हिकिड़ो क़ौमी कमु आहे सभिनी दोस्तनि खे इन में शामिलु थियणु घुरिजे ऐं जेको सफ़र हिकिड़ी असां शुरूआति कई आहे उनखे नयनि मंज़िलुनि लाइ खणी हलनि दोस्त ॿिया अचनि असां चाहियूं था त जेको कमु असां महिनत करे ॾींहं राति करे इहे शयूं सिखियूं आहिनि स्किल्स सिखियूं आहिनि उहे असां पंहिंजी ईंदड़ जनरेशन ताईं शिफ्ट कयूं त जीअं उहे इनखे अॻिते कम खे सुठे नमूने सां खणी हलनि बहरहाल अज़ीज़ साहब मुंहिंजे ख़्याल में ॻाल्हाइण चाहे अज़ीज़ साहब जो मौक़ो ॾियो पाण हा मां इहो मेहताब साईं असद साईं मां इहा गुज़ारिश थो कयां त तव्हां असद साईं जेका हिस्ट्री जे हवाले सां यानी विकिपीडिया जे हवाले सां जेका ॻाल्हि पई कई इनखे थोरो ब्रीफ सां अञा थोरो कयो त पोइ कहिड़े नमूने सां थी छाकाणि त मां हालांकि विकिपीडिया जे हवाले सां मां 2012 खां आहियां पर मुंहिंजो उहो अंग्रेज़ी जे सिलसिले में जीअं साईं असद साहब ॻाल्हि कई अंग्रेज़ी ते ई मूं बि कमु पियो कयो सिंधी जे हवाले सां पोइ ख़बर पई जंहिंमें टे अहम नाला आहिनि जिन खे माना टेक्निकली सम्झो साउंड कयो ऐं मूं फील कयो त हिते विकिपीडिया जे हवाले सां उन जी ही ऐं असद साहब इहा ॻाल्हि कई आहे त सिर्फ़ु जेको आहे सो सिंधी जे हवाले सां पर मां सम्झां थो त इहा जेको हिस्ट्री जे हवाले सां बि असांजो नेट हींअर इंटरनेट जे हवाले सां बि जेका इंफॉर्मेशन ॿियनि ॿोलियुनि में पई आहे असांजे हवाले सां सिंधी ॿोली जे हवाले सां सिंध जे हवाले सां जेका बि आहे उन लिहाज़ सां जेका बि ॻाल्हि आहे त उहा अहम ॻाल्हि इहा आहे त पोइ सर्च करण सां विकिपीडिया जी अहमियत न जाती वई आहे हिन ते पोइ असां ईंदासीं पर मां चवां थो त असद साहब हिन खे कंटिन्यू करे त विकिपीडिया जेको आहे सो बुनियादी तौर हुनजो 2004 खां या 6 खां जेको थियो केसि ताईं केतिरो कमु थियो जेको थोरो मुख़्तसिर मेहताब सां ॻाल्हि कई मूं बि फील कयो त असांजी सिंधी ॿोलीअ जे हवाले सां सिंधी जे हवाले सां सिंध जी तारीख़ सिंध जी जेका जो सिंधी अदब सिंधी ॿोली सिंध जी जेका हेरिटेज आहे या सिंध जो ॿोली जे हवाले सां ग्रामर आहे अदब आहे लोक अदब आहे
या जेका बि नॉलेज आहे या असांजे शहरनि जी नॉलेज आहे, शहरनि जी हिस्ट्री आहे, उन हवाले सां महसूसु कंदे मूं जेको आहे सो मां बि सम्झो त लेट सां कई आहे। मां सम्झां 2016 या 17 खां पोइ जेको 17 खां सिंधी विकीपीडिया जे कमु करणु शुरू कया। मूं न कयो आहे, मां त विकीपीडिया जे हवाले सां इंग्लिश जे हवाले सां मुंहिंजो जेको आहे शुरूआत 2012 खां आहे। त मां इहो पियो चाहियो हींअर बुनियादी तौरु त असद साहब जेका ॻाल्हि हुन सिंधी विकीपीडिया जे कमनि जे निस्बत सां जेका हिस्ट्री हुई, जीअं मेहताब साईं ॻाल्हि कई, तीअं मुख़्तसिर तौर ते जेके बि आहिनि थोरा घणा थाली में घणा हला त उहो हुअणु घुरिजे। सिंधी मूं इहो महसूसु कयो त असां जॾहिं बि कंहिं लफ़्ज़, कंहिं माना, कंहिं जॻह या पंहिंजी सिंध जे हवाले सां या मूं त ज़ाहिर आहे इंग्लिश, उर्दू, सिंधी विकीपीडिया टिनि ते कमु कयो आहे, पर घणो मूं कंट्रीब्यूट कयो आहे सिंधी ते। ऐं असां उन लिहाज़ सां इहो इंटरनेट ते असांखे जेकॾहिं कंहिं बि सिलसिले में इंफॉर्मेशन जी ॻाल्हि आहे त उहा इंफॉर्मेशन असांजी सिंधी ॿोली में मौजूदु हुअणु घुरिजे। त उन खे ज़हन में रखंदे मूं जॉइन कयो ऐं टेक्निकली मूंखे टिनि दोस्तनि जेका आहे, मां उन्हनि जो शुक्रगुज़ार बि आहियां, जंहिंमें असद साईं आहे, मेहताब साईं आहे ऐं हारिस सुंगरो आहे। उन्हनि मूंखे टेक्निकली मां सां न हुउसि, उन्हनि जी वॾी महिरबानी, जिन काफ़ी कुझु हींअर सम्झो त 70-75% मां टेक्निकली ॻाल्हि खे सम्झां थो। ऐं सिंधी विकीपीडिया जे हवाले सां जेका इंफॉर्मेशन आहे उहा ज़ाहिर आहे ऑथेंटिक इन हवाले सां बि आहे त उन में सवाइ कंहिं रेफरेंस जे का बि तव्हां एंट्री उहा अंग्रेज़ी में हुजे, सिंधी में हुजे या उर्दू में हुजे, पर मां सम्झां थो त मां त मुंडे या फर्स जे हवाले सां पंजाबी सराइकी में मूं विकीपीडिया ते बि कमु कयो आहे ऐं हुन सराइकी बेल्ट जे हवाले सां या सिंध जे हवाले सां उन्हनि ते उहे मार्ग लिखिया आहिनि। मुंहिंजे चवण जो मतिलबु इहो आहे मुख़्तसिर तौर ते असद साईं जेकॾहिं हुनजी हिस्ट्री खे ॿीहर जेकॾहिं रिपीट करे त जीअं असां इहा ॻाल्हि रिकॉर्ड ते अचे त कमु कंहिं हवाले सां केतिरो थियो। बसूरत पोइ ईंदासीं त मौज़ू जे हवाले सां त मां जेकॾहिं ॻाल्हि इहा कयां त जेकॾहिं मुंहिंजो जेको शोबो आहे उहो आहे हिकिड़ो लिटरेचर, ॿियो हिस्ट्री ऐं आर्कियोलॉजी, यानी बिल्कुलु शायरी, कहाणी ऐं ड्रामो आहे। उन खां पोइ मुंहिंजो जेको आहे सो सिंध जे हवाले सां रिसर्च या हिस्ट्री जे हवाले सां कमु आहे। त मूं घणो त इहो सोचियो। उन खां अलावा शहर जे हवाले सां बि शहर जेके असांजा आहिनि उहे भली सिंध जो कहिड़ो शहर हुजे या माग हुजे, उन्हनि ते सिर्फ़ु हिकिड़े पासे उहो कोन्हे को कमु थियल, उन्हनि ते मूं उहो कमु कयो आहे। ऐं इहा ई अहमियत महसूसु कंदे त असां जॾहिं सर्च कयूं था ॿियनि ॿोलियुनि में त उन्हनि जे बारे में असांखे उन्हनि जी आगाही मिली थी वञे, उन जे बारे में मवाद मिली थो वञे। सिंधी विकीपीडिया ते उहो मवाद इन सिलसिले में अॻ में मौजूदु हो, लिखियल आहिनि, जीअं मां न थो चवां कोन थिए थो या समाज में बि उन में मां हिसो वरितो आहे। सो मां इहो पियो चाहियो, मक़सदु चवण जो आहे त मूं जेको इहो महसूसु कंदे त हींअर घटि में घटि जेको तमामु घणो कंट्रीब्यूशन मुंहिंजे आलो आहे उहो असद राजपर साहब जो आहे, मेहताब जो आहे ऐं ॿिए कंहिं दोस्त जो त मुंहिंजे मूंखे नज़र न आयो आहे, छाकाणि त हुन सां न रही आहे। बाक़ी हूं बि विकीपीडिया ते सर हिते मां तो जगड़ी मां ॻाल्हि ॿुधाए छॾियां। मक्सद साहब तुंहिंजो साहब पाण एडवोकेट आहिनि मेरठ साइड जा, उन्हनि जो सभ खां घणो कमु आहे ऐं सभ खां घणा जेके मज़मून लिखिया आहिनि उन्हनि ई लिखिया आहिनि। उन्हनि मां अलबत्ता काउंट कुझु नथा ॾियनि, छो त उन्हनि कुझु टेक्निकल डिटेल्स पूरियूं न आहिनि कयूं, टेक्निकल जेकी ज़रूरतूं आहिनि उहे पूरियूं न कयूं, इन करे उन मां काउंट नथा थियनि। अलबत्ता सभ खां घणा आर्टिकल उन्हनि लिखिया आहिनि ऐं इंडेट वग़ैरह बि उन्हनि काफ़ी आर्टिकल कया आहिनि। त हिन वक़्तु उन्हनि जो माना सभ खां घणो कमु आहे। ऐं बाद में मुंहिंजे ख़्याल में जोगी साहब जो नंबर ईंदो आहे, शायदि उन खां पोइ मां अचां ऐं माना खोड़ सारा ॿिया दोस्त बि आहिनि जेको बुनियाद में माना जन कमु कयो न। खदीर मंगरियो साहब जो हिकिड़ो नालो अचे थो पाण वटि, मुजीब रहमान चांडियो साहब खे मुंहिंजे ख़्याल में तव्हां सुञाणो, ऐं पाण आसिफ फयाज़ सुमरो साहब कैनेडा खां,
उन्हनि जो तमामु घणो कमु आहे। अहिड़े तरीक़े सां कुझु वर्षो अमर फैज़ बुरड़ो साहिब बि आयो हुयो, त काफ़ी दोस्त जो आहे। मोमिन डायरी साहिब बि मुंहिंजो हिकदमि पाण वटि शामिल आहे, त उन्हनि जो बि कमु आहे। इहे दोस्त काफ़ी नुमाया रहिया आहिनि ओवरऑल कमनि में। माना जेकॾहिं सिंधी विकिपीडिया कुझु नाले वारी वेबसाइट आहे हिन वक़्तु पंहिंजी सिंधी वेबसाइटुनि में, त हिन सभिनी दोस्तनि जो माना हिन में हिसो आहे। जोगी साहब ॻाल्हि खे अॻिते वधाए ॾियो प्लीज़। जी दा, तो विकिपीडिया हिकिड़ो फ्री ऑनलाइन इंसाइक्लोपीडिया आहे, ऐं उनजो जेको आहे मक़सदु आहे उहो चवनि था त दुनिया जे सॼी नॉलेज जेका बि आहे उनजो हिकिड़ो निचोड़ हिकिड़ो गॾु कजे, ऐं हर हिक खे इहो मौक़ो ॾिजे त उन वटि जेतिरी मौज़ूअ टॉपिक ते जेका नॉलेज आहे, ॼाण आहे, इंफॉर्मेशन आहे, उहा ॿियनि ताईं वंडे पहुचाए। तो विकिपीडिया ते कोई बि कॉन्ट्रीब्यूट करे सघे थो, पंहिंजो यूज़र अकाउंट ठाहे या बग़ैर यूज़र अकाउंट जे बि उहो कॉन्ट्रीब्यूट करे सघे थो। का जेका इंफॉर्मेशन आहे उहा ऐड करे सघे थो, तो उन में का अहिड़ी का रिस्ट्रिक्शन न आहे। बाक़ी ज़ाहिर आहे कुझु उन जा रूल्स रेगुलेशंस सेट आहिनि। हर कम्यूनिटी जा वरी पंहिंजा थोड़ा तक़रीबन हर विकी जा जेके न सेम आहिनि ऐं इनहेरिटेड आहिनि मेन इंग्लिश विकिपीडिया तां। पोइ कम्यूनिटी कॉन्सेंसस हूंदो आहे, उहे पाण में कम्यूनिटी पाण में हिकिड़ो कुझु रूल्स तय बि कंदियूं आहिनि, रदो बदल वग़ैरह थींदो रहंदो आहे वक़्त सां गॾु। त ओवरऑल इहे शयूं आहिनि। बाक़ी सिंधी विकिपीडिया जो जेको तव्हां चयो त 2006 में ऐं 2015 में जॾहिं पाण ॿिन्ही जो अचणु थियो, मुंहिंजो शायदि 2015 जे मार्च महीने में मां आयो हुयुमि, तव्हां अगस्त ॿुधायो, त उन वक़्तु लॻभॻि 800 या जेके तव्हां 1000 चयो एतिरा आर्टिकल हुया सिंधी विकिपीडिया ते। त पोइ अॻ में जेके कदीर मंगजो साहब दोस्त ॿिया जेके अहसान उरसानी साहब जंहिं बुनियाद विधो उहे ऐं ॿिया कुझु दोस्त काफ़ी हिन ते कमु करे विया आहिनि। कुझु जा नाला हींअर ज़हन ते नथा अचनि, काफ़ी दोस्त कमु करे विया आहिनि, सुठो कमु करे विया आहिनि। मुजीब चांडियो बि काफ़ी एज़ ए एडमिन तौरु कमु करे वियो आहे। ऐं अॻिते हली जॾहिं 2015 में असां हिन खे 1000 मज़मूननि खां अॻिते वधायो आहे, उन में एज़ अ एडमिन तौरु बि मां उनखे शयुनि खे कुझु बहितर कयो आहे, कुझु रूल्स ऐं पॉलिसीज़ मां लोकलाइज़ कयूं सिंधी ॿोली में, ऐं कंटेंट विझण याने तर्जुमा आर्टिकल जेके खुटल हुया उहे आर्टिकल उर्दू इंग्लिश विकिपीडिया तां तर्जुमो करे सिंधी विकिपीडिया ते रहंदा। कुझु टेम्पलेट्स वग़ैरह मॉड्यूल्स या टेक्निकल शयूं जेके हुयूं, जेके ज़रूरत हुयूं, ज़िमरा ठाहिया। ख़ुशल ज़िमरनि ते कमु न थियल हुयो। पोइ ज़िमरा या कैटेगराइज़ेशन उन जो इहो बेनिफिट आहे त असांखे जेको आहे हर हिकु शइ तरतीब सां रखण में या ॻोल्हण में सवलाई थींदी आहे। त कैटेगरीज़ ते कमु कयो, टेम्पलेट्स ते कमु कयो, मॉड्यूल्स ठाहिया, काफ़ी इहो सारो, ऐं ख़ैर हाणे कमु त इलाही सारो आहे। सो ज़रूरत हिन जी पई त हाणे हीउ जेको कमु आहे असां हिकु ॿिनि माण्हुनि वॉलेंटियर्स जे करण खां तमामु घणो आहे। छो त अॼुकल्ह स्पेशलाइज़ेशन जो दौरु आहे। को आर्टिकल तर्जुमो करण में माहिर आहे, को टेम्पलेट्स क्रिएट करण में माहिर आहे। त ज़रूरत इन ॻाल्हि जी हूंदी आहे त हर को माण्हू कमु विढ़ाए खणे, इन सां सवलाई थींदी आहे। ॿियो ख़ासि तौर ते सिंधी विकिपीडिया ते आर्टिकल्स जो जेको आहे मयार इंसाइक्लोपीडिया स्टाइल में न हुयो, मतिलबु घिच विच किथां कापी पेस्ट करणु। त इहे बि शयूं जेको आहे उते पॉलिसीज़ जे ख़िलाफ़ आहिनि। त उहे शयूं काफ़ी मां बहितर कयूं। पोइ मां इहो ज़रूरत महसूसु कई त यार हाणे हिकु ॿिनि असां माण्हुनि जे कम खां त हीउ कमु चढ़ियल आहे, त हाणे ॿिया माण्हू बि सिंधी ॿोली सां मोहबत कंदड़ जेके माण्हू आहिनि उहे नथा अचनि हिन ते। जी बिल्कुलु जोगी साहब, इहो जेको आहे तमामु वॾो पंहिंजो अलमियो रहियो आहे। ओवरऑल जेके बि पंहिंजूं वेबसाइट्स आहिनि विकिपीडिया न सॉरी माना सिंधीअ जे हवाले सां, त उन में माना असांखे हिकिड़ी खोट नज़र अचे थी। ख़ुदि सिलसिला में तमामु वॾी वेबसाइट आहे असांजो उर्दू विकिपीडिया जो दोस्त मोहम्मद अमीन खे वेलकम कयूं था। जी जी बिल्कुल। तो मैं ये ॻाल्हि पियो कहां तो ओवरऑल आपको वेलकम करते हैं। शायद आप सिंधी थोड़ी बहुत समझते होंगे, आपको वेलकम करते हैं। शुक्रिया आपका, आप हमारे साथ जो है शामिल हुए। हाँ, जो हमें मैसेज कर सकते हैं मेरे ख्याल से, जो है ना उसमें ये स्पेस चैट में।
जी जी बिल्कुल। सो मैसेज शायद आयो बि आहे, मां ॾिसां थो तव्हां कंटिन्यू कयो ॻाल्हाइण। जी मां ई ॻाल्हि पियो कयां त असांजा ओवरऑल जेके दोस्त आहिनि उहे कंट्रीब्यूट घटि था कनि, माना मिसाल तौर अगरि कंट्रीब्यूशन करे बि थो त घणो अरसो उहो हली नथो सघे। उनजो हिकिड़ो सबबु त इहो आहे त असां माना हिनखे पे नथा कयूं, ऐं ॿिए तरफ़ जेको आहे माण्हूअ खे अहिड़ो रिवार्ड बि नथो, माना हिकिड़ो रिकग्नाइज़ेशन बि नथी मिले, त इहो हिकिड़ो माना डिमोटिवेटिंग फैक्टर आहे। ॿियो वरी ज़ाती मसइला बि खोड़ सारा आहिनि। पोइ ओवरऑल जेको वॾो मसइलो मूंखे नज़र अचे थो त असांजे माण्हुनि खे ख़बर न आहे। हाणे साॻे वक़्तु असांजो पाड़ेसरी इंडिया आहे, ऐं उहो इंडिया हालांकि पॉपुलेशन ऑब्वियसली उन वधीक आहे, पर इंडिया बि माना तक़रीबन असांजे मुल्क जे लाइ साॻा ई हालात आहिनि। पर उन जे बावजूदि असां ॾिसूं था त इंडिया में जेको आहे असांजो छा चऊं मतिलबु जेको कंट्रीब्यूटर्स आहिनि विकिपीडिया जो ओवरऑल त टॉप 10 में इंडिया टॉप 10 में इंडिया अचे थी। महताब, इंडिया जे 23 नेशनल लैंग्वेजेस में लॻभॻि उड़िया विकिपीडिया आहे साईं, तामिल आहे, कुझु पंजाबी विकिपीडिया आहे, उर्दू त ख़ासि तौर ते उर्दू विकिपीडिया जो वॾो हिकिड़ो कंट्रीब्यूशन आहे इंडिया मां। उन खां पोइ पाकिस्तान मां बि उर्दू विकिपीडिया ते वॾो कंट्रीब्यूशन आहे। ऐं हींअर असांजी उर्दू विकिपीडिया 1 लख आर्टिकल्स खां मथे आहे, उनजो काफ़ी मयार बि सुठो आहे। ऐं लॻभॻि हिंदी विकिपीडिया सां मुक़ाबले में हले पई आर्टिकल्स में, ऐं काफ़ी सुठो उन ते कमु थियो आहे उर्दू ते बि। पर ॻाल्हि इहा आहे त उर्दू या ॿियनि विकिपीडिया ते इहो आहे त उन्हनि जा इदारा जेके आहिनि या उतां जा इदारनि ते कमु कंदड़ जेके को ॿोली जा आहिनि, त उन्हनि जी सपोर्ट आहे इदारनि खे। अनफॉर्चुनेटली हींअर ताईं जॾहिं खां सिंधी विकिपीडिया जो बुनियादु पियो आहे 2006 में, तव्हां चओ त 2004 में इंक्यूबेशन में हुई, पर मां उनखे 2006 खां ई ॼाणियां थो। त उन खां वठी हींअर ताईं जेको बि कमु थियो आहे असां सभिनी वॉलेंटियर्स ई कमु कयो आहे। ऐं रिसेंटली मूंखे साल यादि न आहे जंहिंमें असां 2015 में आर्टिकल हुया जेके असां सभिनी दोस्तनि मिली करे उनखे 10,000 आर्टिकल जो हिकिड़ो माइलस्टोन अचीव कयो। उहो साल तव्हांखे ॿुधायो जोगी साहिब 2018 इन जो मसाइलो ॿुधायो तव्हांखे, 2018 में पाण इहो माना माइलस्टोन अचीव कयो हुयोसीं। हा, 2018 में जॾहिं 10,000 आर्टिकल कंप्लीट थिया सिंधी विकिपीडिया पूरा थिया, त सिंधी विकिपीडिया खे 500 या 1000 आर्टिकल वारी लिस्ट मां मथे अपग्रेडेशन कई वई, ऐं उहा असांजी सिंधी विकिपीडिया 10,000 आर्टिकल वारी विकिपीडिया उन लिस्ट में शामिल थी वई आहे। सो अॻिते इहो वॾो हुयो, वॾी हिकिड़ी मां सम्झां थो पंहिंजी कामयाबी हुई, छो त 10,000 जो जेको सॉरी हिकु जेको 1000 वारो जेको असांजो माना संगे मील हुयो, उहो असां तक़रीबन माना ईअं चऊं त 9 सालनि जे अरसे में तय कयो। ऐं जॾहिं त 10,000 वारो जेको संगे मील हो लॻभॻि 2 साल अमेज़िंग ॻाल्हि आहे। हिकिड़ो वॾो हिकिड़ो पंहिंजी ईअं हुयो त जी जी बिल्कुलु मुंहिंजी तमामु घणी महिनत रही है साहब जी, अञा बि हले थी पई महिनत। तव्हांजो तमामु घणो कंट्रीब्यूशन हुयो, साहब जो हुयो। ऐं तव्हां चऊं था जेके हिन वक़्तु दोस्त ॿुधनि पिया, उहे पंहिंजे ॿियनि जेको आहे घणनि घुरनि खे इन हवाले सां थोरो आगाह कनि त जीअं वक़्त सिर हाणे जेकॾहिं असां हिन वक़्तु हिकु शइ खे कंटिन्यू नथा रखी सघूं, जारी नथा रखी सघूं, या असांखे ॿियूं ज़ाती मसरूफ़ियतूं आहिनि, त उते ॿिया असांजा दोस्त जेको आहे न अची असांखे हथु वंडाइनि, त इहो काफ़ी माना इलाही फ़ाइदे वारी ॻाल्हि रहंदी। त ॿियनि दोस्तनि खे सभिनी गुज़ारिश आहे त जेको आहे माना असांजी ॻाल्हि खे थोरो सीरियस वठनि, संजीदा वठनि, ऐं पंहिंजी ॿोलीअ जे लाइ थोरो फ़िक्रमंद थियनि। ऐं हिन मां खोड़ सारा फ़ाइदा बि थियनि पियो। तव्हांखे ख़बर आहे त 2016 में पाण खे इंडिया जे लाइ दावत मिली विकी कॉन्फ्रेंस जे लाइ, पर उहा पाण इन करे न हली सघियासीं जो उड़ी हमिलो थियो ऐं असांखे वीज़ा न मिली। ऐं उनखे अलावा थोरो असांखे वीज़ा जी प्रोसेस बि ख़बर न हुयो, त असां अप्लाई करण काफ़ी टाइम हणी छॾियो हुयो। इहा जेको आहे ज़रूरु पंहिंजी हिकिड़ी छा चऊं हिकिड़ो मसइलो ज़रूरु हुयो। ऐं इहो वॾो मौक़ो हुयो पंहिंजो पाण खे मञाइण जो, पंहिंजो हिकिड़ो सिखण जो। त अहिड़ा खोड़ ॿिया मौक़ा आहिनि, तव्हांखे ख़बर आहे हर साल विकीमेनिया कॉन्फ्रेंस थींदी आहे दुनिया जे मुख़्तलिफ़ इलाइक़नि में। त असांजा दोस्त जेके माना दुनिया घुमण मुंहिंजे ख़्याल में इहो अज़ीज़ किंगराणी साहब हथु मथे कयो आहे, कुझु ॻाल्हाइण चाहे थो, उनखे मौक़ो ॾिजो। साईं पंहिंजी माइक ऑन करे ॻाल्हाए सघो। हा, महताब साईं, हाणे मां सम्झां थो त हींअर ज़रूरत इहा आहे त तव्हां ऐं असद साहब या ॿियो को दोस्त ॿिनि ॻाल्हियुनि ते थोरो बहस कयो त विकिपीडिया जी अहमियत कहिड़ी आहे,
ऐं ज़रूरत कहिड़ी आहे। माना मक़सदु मुंहिंजे चवण जो जीअं असद साहब अॻु में ॻाल्हि कई, मां जीअं ॻाल्हि खे थोरो वाज़े कयां त विकीपीडिया, सिंधी विकीपीडिया जे हवाले सां अहमियत मुंहिंजी नज़र में इहा आहे त असां माना पंहिंजे ॿोलीअ जे हवाले सां, सिंध जे हवाले सां या दुनिया जे हवाले सां जेका तारीख़ आहे या जेका नॉलेज आहे मुख़्तलिफ़ शोबनि में, साइंस आहे, इकोनॉमिक्स आहे या मुख़्तलिफ़ जेके शोबा आहिनि उन हवाले सां जॾहिं असां ॿियनि ॿोलियुनि जे विकीपीडिया में या नेट ते सर्च था कयूं, गूगल था कयूं, गूगलिंग में जेका ऐसा उन जे बारे में मवाद मिले थो त सिंधी में मिलणु घुरिजे, उन करे हिकिड़ी अहमियत इहा बि आहे। ऐं इन ई अहमियत तहत मूं अंग्रेज़ी, उर्दू या सिंधी विकीपीडिया ते या मुख़्तलिफ़ ॿियनि विकीपीडिया ते सिंध जे हवाले सां उहो कमु कयो आहे। ॿियो इहो आहे त असांखे कहिड़ियूं तकलीफ़ूं जेके इन से ॾाढो आहिनि इन सिलसिले में। हाणे मिसाल तौरु असां जेकॾहिं को आर्कियालॉजी कंहिं यूनिवर्सिटी में कॉलेज में पढ़ंदड़ आहे त आर्कियालॉजी जे हवाले सां, बायोलॉजी जे हवाले सां, केमिस्ट्री जे हवाले सां, ज़ूलॉजी जे हवाले सां, इकोनॉमिक्स जे हवाले सां या मुख़्तलिफ़ शोबनि जी निस्बत सां ऐं हिस्ट्री जे हवाले सां हुनखे ज़रूरत पवे त हू सर्च करे थो, अंग्रेज़ी में हुनखे मिली थो वञे, उर्दू में हुनखे मिली थो वञे, बिलख़ुसूस त सिंधीअ में बि मिलणु घुरिजे। ॼाण जो बुनियादी विकीपीडिया जो जॾहिं असीं ॼाण जे हवाले सां ॻाल्हि कयूं था त अहमियत हिकिड़ी इहा आहे त असांखे उन पंहिंजी ॿोलीअ में, पंहिंजे ॿोलीअ जे बारे में, पंहिंजे ॿोली जी निस्बत सां या मुख़्तलिफ़ शोबनि जी निस्बत सां ॼाण या उन जे बारे में मिले थी। ॿियो इहो आहे त उन ते पोइ तव्हां रोशनी विझो। ॿियो सुवाल माना जेको मूं कयो आहे उन ते थोरो मुख़्तसिर मां हिन खे इंडिकेट कयां त हाणे जीअं मिसाल तौरु असांजा असद साहब ॻाल्हि कई त इदारनि जे हवाले सां ॿियनि विकीपीडियास खे, उर्दू या अंग्रेज़ी या ॿियनि विकीपीडियास खे उनजे इदारनि जी सपोर्ट आहे, पोइ ॿोली जा इदारा हुजनि या उन सां लाॻापियल इदारा हुजनि त उन्हनि जी जेका असां बिल ते जेकॾहिं असीं ॻाल्हि कयूं त जेकॾहिं कंहिं शख़्सियत जे बारे में को माण्हू लिखण थो चाहे त उनजो असांखे हिकिड़ो उन्हनि जे इदारनि जे तरफ़ां उन्हनि जे बारे में को बि रिकॉर्ड मौजूदु कोन्हे जंहिंजी असां रेफरेंस सां उन जे बारे में ॻाल्हि कयूं। ॿियो इहो आहे त को बि इदारो ॿोली जी निस्बत सां सिंधी ॿोली जी विकीपीडिया आहे त हिते असां सवाल लैंग्वेज अथॉरिटी जे हवाले सां, सिंधोलॉजी जे हवाले सां या कल्चर डिपार्टमेंट जे हवाले सां इहा ॻाल्हि करणु ज़रूरी त इन जी वज़ाहत करणु घुरिजे त जेसि ताईं असांखे हिननि शोबनि में हिन विकीपीडिया जे हवाले सां हींअर अहमियत इहा आहे त माना इंटरनेशनल लेवल ते को किथे बि सर्च करे थो उनखे मवाद मिले थो त इहे टे ॻाल्हियूं आहिनि इन जे बारे में माना विकीपीडिया जी अहमियत ऐं उन खां पोइ उनजी ज़रूरत ऐं उन खां पोइ बाक़ी कम जी निस्बत सां इहा जीअं महताब ॻाल्हि कई त मुंहिंजे दोस्तनि जा नाला खयां, उन मां नाला उहे मुंहिंजे ज़हन ते अचनि था, पर हाणे कम जी निस्बत सां मूंखे एतिरो ख़बर न हुई तंहिंजे करे महताब उनखे उनजे बारे में ॻाल्हायो। ऐं हिकिड़ो चोथों नंबर इहो आहे त सिंधी विकीपीडिया ते कमु करण जी ज़रूरत या माण्हुनि जी ज़रूरत आहे, उहे माण्हू जेके उन निस्बत सां कमु कनि त जीअं असांखे ॿियनि ॿोलियुनि में उन जो मवाद मिली थो वञे पर असांखे सिंधी ॿोलीअ में सिंधी विकीपीडिया जी मार्फत मालूमात मिली वञे थो उहो असांजे लाइ बहितर थींदो। इहे टे शयूं अहमियत में मां सम्झां अचनि थियूं, वधीक पैसो असर सां जी जी साईं, तमामु बहितर जेको आहे न तव्हां नुक़्ता उथारिया ऐं ज़ाहिर कया। हाणे ॿई ॻाल्हि त मां थो ॻाल्हायां हुन खां पोइ वरी कुझु मूंखे त तव्हां जेका विकीपीडिया जी ॻाल्हि कई त माना विकीपीडिया जी अहमियत छा आहे। हाणे हिकु त ईअं आहे त विकीपीडिया ते असांजो जेको मवादु हूंदो आहे उहो आनंद जो हूंदो आहे। माना असां का बि अख़बार खणंदासीं, कंहिं बि अख़बार खे खणंदासीं असांखे ख़बर पवंदी त हुनजी एडिटोरियल पॉलिसी छा आहे। मिसाल तौर असां पाकिस्तान जी ॻाल्हि था कयूं त एस्टेब्लिशमेंट खे कोई सपोर्ट कंदो, कोई एंटी एस्टेब्लिशमेंट हूंदो, कोई राइट विंग खे सपोर्ट कंदो, कोई लेफ्ट विंग खे को सेंट्रिस्ट हूंदो। ठीकु आहे, त माना असांखे कोई बि अहिड़ो मवादु न मिलंदो जेको हिकिड़ी माना गैर धुरे अणधुरे बुनियाद में हुजे जेको थोरो असांखे ऑब्जेक्टिव व्यू पेश करे हुन सूरत हाल जो। त विकीपीडिया जी माना इहो ख़ुशियत आहे तव्हां कंहिं टॉपिक ते लिखी सघो था ऐं
उनजी माना तारीफ़ न आहे करणी, उनजी उनखे तव्हां बयानु करणो बाबा हाणे हीअ जेको आहे पेन आहे, पेन जो छा मक़सदु आहे, पेन कहिड़े कम में ईंदी आहे। असां इहो न चवंदासीं पेन जेको आहे मज़हबी हिकिड़ी शइ आहे या मज़हबी हिकिड़ो हो ऑब्जेक्ट आहे जंहिंखे असां क़ुर लिखियो वेंदो आहे या मज़हबी किताब लिखिया वेंदा आहिनि, इन करे असां माना हिकिड़ो पंहिंजे हिसाब सां ॻाल्हियूं न कंदासीं, बल्कि लिखंदासीं जनरली हुन शइ जो कमु कहिड़ो आहे। त हिकु त इहा ॻाल्हि आहे त असां जनरली लिखंदा आहियूं। ॿियो इहो हूंदो आहे त असांखे जीअं तव्हां ॻाल्हि कई ज़रूरत पए थी ॻोल्हण जी, त असां टॉपिक कंहिं ते बि ॻोल्हियूं था, मवाद नथो मिले, त वॾी ॻाल्हि इहा आहे त बाबा मुफ़्त में वेबसाइट आहे, माना हिन में का सब्सक्रिप्शन चार्ज न आहे, कोई एडवर्टाइज़मेंट न आहे, ऐं बंदो पाण लिखी बि सघे थो, पढ़ी बि सघे थो, हर शइ हुन में माना आसानी सां मौजूदु आहे। माना हुनजो को ॾुखियो अहिड़ो को तरीक़ेकार आहे ई न जो माण्हू परेशान थी वेंदो आहे। हाणे हिते मुंहिंजी मां ग़रीब माण्हू आहियां, ऐं ईअं चओ त मां एतिरो टेक्निकली शयूं नथो ॼाणां ऐं इहो मूंखां न हली सघंदो, त अहिड़ी का ॻाल्हि न आहे। त इन सभिनी जे लाइ आहे। ऐं ॿी ॻाल्हि इहा आहे त दुनिया पंहिंजो पाण खे पेश करे थी। जॾहिं असां अंग्रेज़ विकिपीडिया ते वञूं था त मुख़्तलिफ़ माण्हू पंहिंजे मुल्क जे बारे में हर शइ लिखी वठंदा आहिनि, एतिरे ताईं जो मुख़्तलिफ़ खाधनि ते बि माना तमामु वॾा वॾा आर्टिकल लिखियल आहिनि, हुनजी तारीख़ लिखी थी वञे। पर असां जॾहिं मुंहिंजे दड़े जो सिंधी विकिपीडिया आर्टिकल था ॾिसूं त तमामु मुख़्तसिर ऐं तमामु हिकिड़ो माना ॿाराणे त न चऊं पर एटलीस्ट माना एॾे जामे अंदाज़ में न आहे लिखियो वियो जो चऊं त तमामु सुठे नमूने सां पेश कयो थो वञे। जेकॾहिं हिकिड़ो ॿारु सिखणु चाहे मुंहिंजे दड़ो जे बारे में पढ़णु चाहे त असांखे उनखे माना असां मौक़ो ई नथा ॾियूं त हिकिड़ो सुठे नमूने सां पढ़ी सघे। पर साॻी वक़्तु जेकॾहिं असां अंग्रेज़ विकिपीडिया ते ईंदासीं त तमामु वॾो आर्टिकल लिखियलु आहे ऐं उनजा हवाला बि आहिनि। असां वटि इहा बि खोट आहे त बाबा असां वटि हवाला कोन्हनि जो असां मुख़्तलिफ़ सिंधी वेबसाइटुनि तां पढ़ी करे ऐं हिकिड़ो मवाद लिखी सघूं। ऐं इनजे करे असांजो इलाही दफ़ा क्लेश बि थींदो आहे त बाबा हाणे हिन मवाद खे रखणु घुरिजे न रखणु घुरिजे, छो त हिनजो त को हवालो मिले कोन थो, त असां हिन ॻाल्हि खे साबित कीअं कयूं। त इहो वॾो नुक़सानु आहे पंहिंजो माना सिंधी ॿोलीअ जो। ऐं असांखे माना जेको आहे जिते असां फेसबुक ते वॾियूं वॾियूं पोस्टूं लिखूं था सिंधीअ में, त ईअं जेको रुझान आहे हिन सभिनी खे हिन तरफ़ अचणु घुरिजे। माना जीअं असां चवंदा रहिया आहियूं रोज़ानो जेके रोज़ानो न जेके हफ़्ते में तव्हां कलाक खनि ॾियो था, अधु कलाक ॾियो था, इहो तव्हांजी वॾी माना महिरबानी हूंदी। असांजो माना जोगी साहिबु अक्सर चवंदो रहंदो आहे त बाबा इहो असांजो को ज़ाती कमु न आहे, असांजी ज़ाती फ़ाइदे जी न आहे, असां क़ौम जे लाइ कोशिशि कंदा आहियूं, क़ौम जो हिकिड़ो जेका असांजी तारीख़ आहे या असांजो जेको तमदन आहे हुनखे महफ़ूज़ करण जी कोशिशि कयूं था, त हीअ उहा ई कोशिशि आहे। त इन सभिनी इन में माना सभिनी इन कोशिशि में सभिनी खे माना शामिलु थियण जी ज़रूरत आहे। अॻिते मां चाहींदुमि त जोगी साहिबु हिनखे कंटिन्यू करे जेके पंहिंजा मसइला आहिनि उन ते वधीक अहिड़ी रोशनी हुजे। जी मेहताब, तमामु सुठो तव्हां ॻाल्हायो। सो विकिपीडिया जी अहमियत बाबति साईं आज़ीज़ किंगरानी साहब चयो त अंग्रेज़ी विकिपीडिया जेका आहे उन जो मयार मिक़दार काफ़ी बहितरीनु आहे, छो त सॼी दुनिया मां जेके बि अंग्रेज़ी ॻाल्हाईंदड़ माण्हू आहिनि, सम्झंदड़ माण्हू आहिनि, उन ते कंट्रीब्यूट कनि था, पंहिंजूं भागीदारियूं विझनि था ऐं पंहिंजे इलाइक़े ॿोली सकाफ़त जे बारे में बि लिखनि था। ऐं जंहिं फील्ड में उहो माहिर आहिनि, फ़र्ज़ु कयो को IT जो माण्हू आहे, को इंजीनियरिंग जो माण्हू आहे, को मेडिकल जो माण्हू आहे, त उहो पंहिंजे हिसाब सां उन शइ खे उन में कंट्रीब्यूशन करे थो। ऐं विकिपीडिया जो जेको आहे अहमियत ईअं सम्झो त विकिपीडिया हिकिड़ी माण्हुनि खे खोड़ इवन PhD या थीसिस लिखण में या रिसर्च करण लाइ काफ़ी हेल्पफुल थिए थी। पर ख़ुशनि एकेडमिशियन जेके आहिनि या यूनिवर्सिटियूं उहे मना कंदियूं आहिनि त तव्हां जेको आहे विकिपीडिया तां मवाद न खणो, छो त उहा कॾहिं मतिलबु उन में चेंजिंग्स अची सघनि थियूं या कुझु कूड़ बि हूंदो आहे। त छो त हाणे उहो बिल्कुलु शयूं आहिनि, पर उन्हनि खे जेको आहे न रिवर्ट कयो वेंदो आहे। काफ़ी उते माण्हू आहिनि जेके इंग्लिश विकिपीडिया ते कमु कनि था, जेका प्रूफ विदाउट प्रूफ ॻाल्हि हूंदी आहे, रेफरेंस न हूंदो आहे उन जो, उन शइ खे रिमूव करे छॾींदा आहिनि। सो कुझु रोबोट्स वग़ैरह बोट्स जंहिंखे सॾियूं था असां, उहे बि ऑटोमेटिकली इंसानी तौरु जेको इंसानु कमु करे थो त उहे बि उते कमु कंदा आहिनि। त काफ़ी हिकिड़ो सुठो मयार आहे उर्दू उन इंग्लिश विकिपीडिया जो। उन खां पोइ विकिपीडिया जी जेका अहमियत आहे त स्कूल्स में जेके मां PhD चयो त PhD या थीसिस लिखण में या रिसर्च करण लाइ हिन जो फ़ाइदो आहे। उन सां गॾोगॾु विकिपीडिया जो जेको आहे असांजो एजुकेशनल हवाले सां बि काफ़ी हिकिड़ो बेनिफिट आहे हिन जो। ऐं ॿियो ईअं चइजे त असांजी जेका
ओवरऑल हिकिड़ी फ्री हिकिड़ी नॉलेज आहे, जीअं जिते महताब सवेर चयो त असांखे उते का एड शो नथी थिए, छो त इहे वॉलेंटियर्स कमु कनि था ऐं हीअ विकीमीडिया फाउंडेशन हिनखे हलाए थी, डोनेशन्स वठे थी ऐं सॼी ओवरऑल दुनिया मां त उन ते हले थी। उनजो मक़सदु बि इहो आहे त असां जेको आहे हिनखे सभिनी जे लाइ पहुच लाइक़ बणायूं या एक्सेसिबल हुजे सभिनी लाइ। ठीकु आहे, हाणे उन जी का सब्सक्रिप्शन आहे, फ्री ऑफ कॉस्ट आहे, केर बि पढ़ी सघे थो ऐं केर बि हुन में कंट्रीब्यूशन करे सघे थो। ऐं ॿियो माना इहो सिर्फ़ु इहो एतिरो चवंदो, माना जेके माना ॿोली सां शौक़ु रखनि था दोस्त, उन्हनि जे लाइ इलाही आसानी आहे। माना उन्हनि खे मिसाल तौर आहे टेक्नोलॉजिकल नॉलेज न आहे या टेक्निकल नॉलेज न आहे, त उहे हिते आसानी सां अची करे माना पंहिंजा आर्टिकल लिखी सघनि था, आर्टिकल्स खे इम्प्रूव करे सघनि था ऐं जेको आहे तर्जुमो करे सघनि था। ॿियो इहो आहे त जेके असांजी यूनिवर्सिटियूं आहिनि ख़ासि तौर ते उते उहे उन्हनि जो जेको आहे न ओवरऑल सिंध त छा सॼे पाकिस्तान में यूनिवर्सिटियुनि जो विकीपीडिया ऐं विकीमीडिया फाउंडेशन जा जेके विकीपीडिया सिस्टर इहो प्रोजेक्ट्स आहिनि, विकी डेटा हिकिड़ो बहितरीनु प्रोजेक्ट आहे। ठीकु आहे न, उन ते असांखे काफ़ी शयूं लिंक मिलनि थियूं ऐं उनजी विकी डेटा तां कुझु डेटा जेका असांजी आर्टिकल्स में शो थी अचे। ऐं उन खां पोइ विकीमीडिया फाउंडेशन जो ॿियो प्रोजेक्ट आहे इहो विकी कॉमन्स आहे, जिते असांखे मीडिया फाइल इमेजिस वग़ैरह मिलनि था, ऑडियो फाइल्स मिलनि था जेके असां उन में यूज़ कयूं था। त हाणे ओवरऑल ॿियनि इलाइक़नि ॿियनि मुल्कनि में इहो आहे त विकीमीडियन इन रेज़िडेंस हिकिड़ी पोस्ट हूंदी आहे, बाक़ाइदे उनखे फंड्स मिलंदा आहिनि, उन्हनि जी ऑफिस क़ाइमु थींदी आहे, उतां जो यानी की कंहिं बि यूनिवर्सिटी जो प्रोफेसर एसोसिएट प्रोफेसर उहो अप्लाई करे सघे थो। उनजो कुझु जेको रूल्स लिखियल आहिनि, पॉलिसी आहे, उनखे फॉलो करे विकीमीडियन इन रेज़िडेंस हिकिड़ो माण्हू कमु करे सघे थो। इन ते मां त सम्झां थो पाकिस्तान में थीसिस हिकिड़ी या हिकिड़ी PhD थियणु घुरिजे। हिन हीअ टेक्नोलॉजी आहे, ओपन सोर्स टेक्नोलॉजी आहे विकीपीडिया, इन ते हिकिड़ी को यूनिवर्सिटी पंहिंजे PhD जेके फेलोस आहिनि उन्हनि खे चए त बाबा हिन ते तव्हां कमु कयो, हिन ते तव्हां ओवरऑल हिकिड़ी PhD थीसिस लिखियो। त हिकिड़ो इहे शयूं कमु थियणु घुरिजनि। बाक़ी ॿियो जेको तव्हां चओ त शुरू में त इंडिया में ज़ाहिर उते इंडिया में विकी कॉन्फ्रेंसिस थियूं आहिनि, काफ़ी उहे उन्हनि खे बेनिफिट्स मिलनि था। इवन असांजा इंडिया जा जेके दोस्त विकीमीडियंस आहिनि उहे हीअं वॾनि सुठनि उहिदनि ते आहिनि विकीमीडिया फाउंडेशन में। ऐं उन सां गॾोगॾु असांजी बांग्लादेशी विकीपीडिया आहे, श्रीलंका जी आहे, ॿियनि इलाइक़नि जी, त उहे काफ़ी माण्हू उहे पंहिंजे यूनिवर्सिटियुनि में स्कूल्स में विकीमीडिया जो हिकिड़ो विकीमीडिया एजुकेशन प्रोग्राम आहे जेको स्कूल्स में पढ़ाइनि था विकीपीडिया जे बारे में, या हिकिड़ो काफ़ी ईअं सम्झो त वॾो हिकिड़ो समुंड आहे। विकीमीडिया फाउंडेशन जा लॻभॻि 10 प्रोजेक्ट्स आहिनि विकीपीडिया खां अलावा। ठीकु आहे, त उहो जंहिंमें विक्शनरी आहे जेका हिकु डिक्शनरी तौरु यूज़ थिए थी, ऐं विकीपीडिया मां तव्हांखे पहिरियों रोकियां, इहे असांजो दोस्त इम्तियाज़ जेको आहे ॻाल्हाइणु चाहे पियो। सवाल बि कोई दोस्त पुछणु चाहे त उनजो सवाल वठी इंशाल्लाह पाण खे वधूं था। इम्तियाज़ तव्हां पंहिंजी माइक खोले जो पिया ॻाल्हाए सघो था प्लीज़। हा, थैंक यू। सॼी संगत खे सिक भरियो सलाम। ॾाढी ख़ुशी थी महताब जोगी साहब अव्हांजे ॻाल्हि ॿुधी करे। कुझु मां हिन में एड करणु पियो चाहियां। माफ़ कजो, मां थोरो लेट अची आयो आहियां। त असां वटि हिन वक़्तु सिंध टेक्स्ट बुक बोर्ड हले पियो, त हिन वक़्तु उन्हनि जी नाहेली ईअं आहे, अगरि कुझु स्कूलनि में सिंधी मीडियम पढ़ाई वञे पई त स्टिल अञा ताणी हुननि सिंधी मीडियम जा कुझु बुक्स अपलोड नाहिनि कया उन्हनि ते। त मां इहो पियो चवां, कुझु दोस्त जेके साइंस जा हुजनि या इंग्लिश जा हुजनि या कंहिं पंहिंजी लैंग्वेज जा हुजनि, त उन्हनि सब्जेक्ट्स खे या उहे टॉपिक्स खणी करे अगरि उन्हनि जी बि ट्रांसलेशन उहा सिंधी में उते रखी सघिजे, कुझु जेके क्वेश्चन्स वग़ैरह आहिनि, त काफ़ी उन्हनि मां कुझु स्टूडेंट्स अहिड़ा आहिनि जेके को उहो परचेज़ नथा करे सघनि या कुझु हादसो उन्हनि खे मतिलबु उहे पंहिंजो ख़र्चो अफोर्ड नथा करे सघनि। त हर वक़्तु हिन वक़्तु त सभिनी वटि सेल फोन आहे, त उहो विकीपीडिया जे थ्रू उहे शयूं हासिलु करे सघंदा ऐं इज़ीली पढ़ी सघनि था।
अगरि काफ़ी जेकॾहिं दोस्त आहिनि त इहा शइ उनखे पॉज़िटिव रिस्पॉन्स ॾींदो उन्हनि जो। इन जो हिकिड़ो आहे विकी वर्सिटी जे नाले सां प्रोजेक्ट आहे विकीमीडिया फाउंडेशन जो, ऐं विकीपीडिया जो सिस्टर जेको आहे प्रोजेक्ट आहे। उन में इहो आहे त बुक्स असांखे मिली सघनि था विकी वर्सिटी में, बुक्स ऐं उन्हनि ते काफ़ी मवाद लिखियो वियो आहे। काफ़ी इहे प्रोजेक्ट्स आहिनि। विकी कोट्स आहे जंहिंमें मशहूरु माण्हुनि जा फोटोग्राफ आहिनि। माना इम्तियाज़ जी ॻाल्हि इहा आहे त माना पाण खे जेको न तर्जुमो थियल शयूं खपनि, पर विकी वर्सिटी ते जेको आहे सिंधीअ में मवाद कोन्हे को मौजूदु, न ई असांजी विकी वर्सिटी सिंधीअ में आहे, त इन जे बिल्कुलु कोशिशि थियणु घुरिजे। माना पर इहो तॾहिं ई थी सघंदो जॾहिं असां वटि ॿिया दोस्त ईंदा, तॾहिं असां हिन तरफ़ वञी सघंदासीं। हिन वक़्तु माना पाण वटि एतिरा दोस्त आहिनि कोन जो असां वॾा वॾा प्रोजेक्ट खणूं ऐं बल्कि अप्रूव ई हा 2 प्रोजेक्ट पाण नथा संभाले सघूं, छो त ज़ारिया माण्हू खपनि, कमु वॾो आहे त। ऐं असांजे पोयां असांजो जेको आहे असांजे सकाफ़ती जेको आहे खातो आहे, उन जो ॿोली लैंग्वेज अथॉरिटी आहे, ऐं उन्हनि जो का सपोर्ट न आहे। ऐं उन्हनि खे बिल्कुलु उते जेके उन्हनि जा वेझा माण्हू आहिनि जेके उन्हनि सां गॾोगॾु आहिनि, उन्हनि खे ख़बर आहे त असां सिंधी विकीपीडिया ते वॉलंटियर्स कमु कयूं पिया, केतिरो कमु कयो आहे, त उन्हनि कॾहिं उन्हनि खे ॿुधायो न आहे असांजे बारे में, या असांखे मिलंदा आहिनि या का मीटिंग रखंदा आहिनि, त असां जेको आहे न त काफ़ी असांजे फर्ज़ करे उन्हनि खे असां पसंदि नथा अचूं त बाबा असां पासे ते थींदासीं। बसि उन्हनि खे इहो था गुज़ारिश कयूं त बाबा हिन खे सिंधी लैंग्वेज अथॉरिटी खे कल्चर डिपार्टमेंट खे हिननि खे चवंदा त हिन शइ खे ऑन कयो। जे बहरहाल उहे ऑन नथा कनि, सपोर्ट नथा कनि, त बहरहाल विकीमीडिया फाउंडेशन जा इहे लख एहसान आहिनि जेका उहो हिकिड़ी वेबसाइट जॾहिं लाइव हले थी त उन ते पोयां ख़र्चो थींदो आहे। ठीकु आहे। त उन खां अलावा हुननि असांखे विकीपीडिया जी अवेयरनेस लाइ फंड बि ॾिना, जेको असां वर्कशॉप कयो 2017 में। ऐं ईअं न चइजे त को हिकिड़ो नाकाम हुयो, पर हिकिड़ो सक्सेसफुल हुयो। बीठल पाणीअ में हिकिड़ो ॼण पथर उछलाए असां लहर पैदा कई आहे। उन खे कम खे सिंधी ॿोली सां मोहबत कंदड़ जेके माण्हू आहिनि उन खे अॻिते खणी हलिणो आहे उन्हनि खे। ऐं इन ई सिलसिले में मां हिकिड़ी कोशिशि कई हुई त बाबा हाणे ज़ारिया माण्हू छो नथा अचनि। ज़ारिया माण्हुनि खे हिकिड़ी त ख़बर न आहे त हीअ शइ छा आहे, इन ते कमु कीअं थींदो आहे। इन्हनि सवालनि ते जॾहिं गौर कयूं था हिननि जा हल बि कढिया। माफ़ कजो असल में टाइम बि काफ़ी थिए पियो, कुझु ॿियनि शयुनि ते बि ॻाल्हाइणो आहे, त मां सम्झां थो त मीर मोमिन साहब बि पाण जेको आहे कुझु ॻाल्हाइणु चाहिनि था, कुझु हुनखे मौक़ो ॾियो था, हुन खां पोइ साहब सां पाण ॻाल्हाईंदासीं। बाद में वरी वरी बाद में पाण खे एशियन मंच जे बारे में बि ॻाल्हाइणो आहे, त मोमिन साहब खे माना रिक्वेस्ट आहे त पंहिंजी माइक खोले ऐं पंहिंजो तासुर पेश कनि। हा, इनवाइट त थियल आहिनि दोस्त, ऐं हुनखे एक्सेप्ट कनि ऐं ॻाल्हाए सघनि था। जी मीर मोमिन साहब, अस्सलाम वालेकुम। जी वालेकुम सलाम। संगत के सलाम, सब खुश आहियो? वालेकुम सलाम। अल्हम्दुलिल्लाह। तव्हां प्लीज़ पंहिंजी ॻाल्हि पेश कजो। जी सर, सुठी ॻाल्हि आहे जो हीअ हिकिड़ो कचहरी थी वई ऐं हुअणु घुरिजे। इन सां इहो थींदो त जेके दोस्त असां जीअं कमु कंदे कंदे ख़ामोश थी था वञूं, त वरी माना हिकिड़ो असांखे उथारण जे लाइ इहो हिकिड़ो सुठो तरीक़ो आहे त माना माण्हू सभिनी खे हिकिड़े हंधि गॾु करे उन्हनि खे कम जे लाइ तवजह ॾियारे। सो असद साहब राब्ते में हूंदो आहे तक़रीबन, बाक़ी ॿी संगत अहिड़ी का राब्ते में कोन थी आहे। सो ही सुठी ॻाल्हि थी वई, ही हिकिड़ो कचहरी थी वई ऐं इनशाला कमु कंदासीं। इसमें टाइम जो थोरो इशू हूंदो आहे, ॿियो पढ़ाइनि जा हिकिड़ो सेशन करे वठंदासीं इनशाला कुझु ॾींहंनि में, ऐं कुझु दोस्त ॿियनि खे बि शामिल कंदासीं। माण्हू सभिनी खे भली कराए। ऐं मां महताब तव्हां एशियन मंथ जे हवाले सां पाण डिस्कशन कयूं, ऐं को दोस्त वग़ैरह को सवाल करणु चाहे थो त उनखे बिल्कुलु एशियन मंथ ते पाण हलूं था। पर मां पहिरीं चवां त अज़ीज़ साहब खे असां हिकु दफ़ो मौक़ो ॾियो त उहे हिकु त माना पंहिंजी मोटिवेशन ॿुधाइनि ऐं माना हुननि जो कहिड़ी ॻाल्हि उन्हनि खे जेको आहे हिन तरफ़ आंदो, ऐं ॿिया दोस्त कहिड़ियुनि ॻाल्हियुनि जे करे हेॾे अचणु घुरिजे ॿियनि दोस्तनि खे। इन ते थोरो अज़ीज़ साहब जन ॻाल्हाइनि त पोइ इनशाला वरी पाण एशियन मंथ ते ॻाल्हायूं था। महिरबानी महताब साईं। मां मोटिवेट बुनियादी तौर हिन हवाले सां थियुसि त
अंग्रेज़ी में या उर्दू विकिपीडिया ते या मुख़्तलिफ़ ॿियनि वेबसाइट्स जे हवाले सां असांजी सिंधी ॿोली, सिंध जे कल्चर, अदब, तारीख़, माग, मकान, शहर, ॻोठ, उन खां अलावा पोइ सिंधी ॿोलीअ जो जेको ग्रामर आहे, सिंधी ॿोलीअ जो जेको अदब आहे, उहो जदीद सिंधी अदब हुजे या क्लासिकल अदब हुजे या उन खां अलावा ॿोलीअ जे हवाले सां लोक अदब हुजे, लोक अदब जूं सिन्फ़ूं हुजनि, अदब जदीदी अदब जूं सिन्फ़ूं हुजनि, उन हवाले सां या बुनियादी तौर असांजे तारीख़ जे हवाले सां, अदब जे हवाले सां जेको मवाद या साइंस जे हवाले सां जेको मवाद न पियो मिले सिंधी ॿोलीअ में, त मूं हिन खे ईअं महसूसु कंदे, जीअं मां हिकिड़ी ॻाल्हि क्लियर कयां त बुनियादी तौर मुंहिंजो रिसर्च या आर्कियालॉजी सां बि मुंहिंजो जेको आहे सो तालुक़ु न हो ऐं उन तरफ़ मुंहिंजो न हो। मुंहिंजो हिकिड़ो क्रिएटिव लिटरेचर जे हवाले सां हिकिड़ो कंट्रीब्यूशन रहियो आहे, पर हिन तरफ़ जीअं आर्कियोलॉजी या हिस्ट्री जे हवाले सां मुंहिंजो ध्यानु किन दोस्तनि जे उकसाइण जे हवाले सां इहो महसूसु कयो हो त जॾहिं मूं सिंधी ॿोलीअ जे हवाले सां मोनोग्राफ पे लिखियो सिंधी जो, त मूंखे बुनियादी ॻाल्हि इहा मां हिते क्लियर करणु चाहियां थो त मूंखे टॉपिक जेको मिलियल हो उहो हो दादू ज़िले जे जेको जोही या तालको या शहर आहे उन जो अदब ऐं तारीख़। जॾहिं मां अदबी हवाले सां त नज़र फेरी त कुझु मिलियो, पर तारीख़ी हवाले सां ॾिसां थो त कुझु जोही कोन पई मिले। जोही शहर जेको आहे सो जेकमाबाद में बि आहे ऐं उहो साॻियो शहर जोही जो असां वटि दादू ज़िले में बि आहे। जीअं दादू ज़िले में ठुल ॻोठ आहे त दादू जेकमाबाद में ठुल शहर जेको आहे सो तालके जी हैसियत रखे थो। त मूं इहो महसूसु कयो त जॾहिं उन वक़्तु इहो महसूसु कयो त असांजे जेकॾहिं तारीख़ दाननि या मुआरखनि या आर्कियोलॉजिकल साइट वारनि या ॿियनि कमु न कयो आहे त मूंखे बि करणु घुरिजे। उहा मुंहिंजी इहा माना इंस्पायरेशन या उन लाड़े जो बुनियादु हो। अहिड़ी तरह सां सिंधी विकिपीडिया जे हवाले सां मूं महसूसु कयो त असांजे ॿोली, अदब, तारीख़, कल्चर, तहज़ीब जे हवाले सां असांखे मवाद उन में मौजूदु हो, पर उन नमूने सां तव्हां पाण इन ॻाल्हि खे कमु मूंखां अॻु में कमु कयो आहे, सीनियर माण्हू आयो आहे जेको मां अॻु में बि इन ॻाल्हि खे मञी चुको आहियां त तव्हां मूंखे उन में टेक्निकली मदद कई आहे। त इहो महसूसु कंदे त असांखे जॾहिं नेट ते गूगलिंग कयूं था या कंहिं जे बारे में असां का शइ सर्च कयूं था उहा नथी मिले, उन हवाले सां ई मूं असांजे या दुनिया जे अदब, तारीख़ ऐं तहज़ीब जे हवाले सां जेके जिन शख़्सियतुनि जो कंट्रीब्यूशन रहियो उन जे सिलसिले में इंफॉर्मेशन जे लाइ जेको आहे सो न हुजण जे हवाले सां जेको मूंखे महसूसु थियो, उनखे नज़र में रखंदे मूं तारीख़, अदब ऐं इन हवाले सां जेको आहे सो इहो लिखणु विकिपीडिया ॾांहुं मुंहिंजो लाड़ो आयो, छाकाणि त मां त 2012 खां हुउसि, पर पोइ मां जेको आहे सो उन ते कमु करणु शुरू कयो। त बुनियादी तौर विकिपीडिया मां इहो हिकिड़ी तारीख़ आहे। जी साहब, माना इहो बिल्कुलु माफ़ कजो मां तव्हांजी ॻाल्हि कटी। तव्हां इहो बि ॿुधाइजो त असांजा ॿिया दोस्त माना छो अचणु घुरिजे उन्हनि खे इन तरफ़, इन ते थोरो तव्हां रोशनी कजो। उन सिलसिले में मां इहा गुज़ारिश कंदुसि त ज़रूरत उन करे आहे त ही जीअं असद साहब अॻु में ॻाल्हि कई कंहिं हिकिड़े जो कमु न आहे, ही हिकिड़ी वॾी फील्ड आहे ऐं उन हवाले सां मुख़्तलिफ़ माण्हू जेसि ताईं ज़ाहिर आहे उन पंहिंजे ई शोबनि सां लाॻापियल भला जेकॾहिं कमु कनि था त उन शोबे जे हवाले सां कमु कंदड़ माण्हू ई बुनियादी तौर जॾहिं ईंदा त उहे थोरो ई कंट्रीब्यूशन कंदा। त जीअं असांजो सिंधी में मुहावरो आहे त फुड़ी फुड़ी तलाउ, ऐं हीअ जीअं टारगेट तव्हां ॻाल्हि पे कई त 10,000 जो टारगेट में बि इन में मुंहिंजो कंट्रीब्यूशन जेतिरो बि आहे कुझु जेतिरो आहे उहो मां कयो आहे। त कंहिं बि शोबे में जेको ॼाण रखे थो त ही ईअं ई आहे जीअं तव्हां सम्झो था। त मां सम्झां थो त
ही नसलुनि ताईं हलंदड़ आहे, असीं हुजूं न हुजूं, पर मां सम्झां थो त नेट जे हवाले सां जेसि ताईं विकीपीडिया आहे त उन बारे में, सिंध जे बारे में, या दुनिया जे हवाले सां, ॼाण जे हवाले सां, या उहो पोइ अदब जो शुबो हुजे, उहो साइंस जो शुबो हुजे, उहो इकोनॉमिक जो शुबो हुजे, उहो मूं अॻु में ई अर्ज़ु कयो त कहिड़े बि शोबे जी ॼाण जेका आहे हू सर्च करण वारो माण्हू घर वेठे हुनजे बारे में ॼाण हासिल करे सघे थो। ऐं एसि ताईं जो मां सम्झां थो त जेकॾहिं असांजो जेके बि सिंध जा लीजेंड्स आहिनि, सिंध जी हिस्ट्री आहे, सिंध जो अदब आहे, सिंध जी तारीख़ आहे, उहे उन जे बारे में न सिर्फ़ु असां, पर मां सम्झां थो त उहो दुनिया जे लेवल ते बि, जेकॾहिं मिसाल तौरु असां अंग्रेज़ी में महसूसु कयूं था त पोइ असांजे मिसाल तौरु अब्दुल कादिर चूणे जो आहे, या मिसाल तौरु जेकॾहिं असीं चऊं त मोहनजो दड़ो आहे, जेकॾहिं असीं चऊं था जीअं ख़ुदि जेको आहे सो सिंध जी तारीख़ चपो चपो जेको हींअर त मौजूदा हालतुनि में ॿोॾ ई लोड़े छॾियो, पर इन खां अॻु में जेके ख़स्ताहाली जो शिकार आहिनि, सुफ़े हस्ती तां मिसारजी विया आहिनि। जीअं मां मिसाल ॾियां, हिकिड़ो अहम मिसाल आहे लोहम जो दड़ो, जेको तहज़ीबी हवाले सां, तारीख़ी हवाले सां जेको आहे सो उहो मोहन जे दड़े जे हवाले सां तहज़ीब आहे, हींअर सुफ़े हस्ती तां मिसारजी। पर हाणे हुनजे बारे में इंफॉर्मेशन जेकॾहिं मां सम्झां थो त ही नसलुनि ताईं हलंदड़ विकिपीडिया जी जेसि जी ताईं आहे बिल्कुलु इहा तव्हां हा महताब साईं, इनखे ज़हन में रखंदे करे ई मूं जेको आहे सो विकिपीडिया ते कमु करणु शुरू कयो, न त मुंहिंजो इहो कमु विकिपीडिया जो अहिड़ो कमु आहे जेको काउंटेबल न आहे, यानी अदबी हवाले सां ॻणप में न आहे। इहो कंहिंखे ख़बर न आहे त हे आर्टिकल कंहिं लिखियो, सवाइ टेक्निकली ॼाण वारे जे, या हुनखे ॻोल्हे लहण वारे जे, या मिसाल असद साहब आहे, या महताब साहब आहे, या ॿिया माण्हू जेके जिन जा नाला अॻु में अची विया आहिनि। त इहो मां जेकॾहिं कहाणी लिखां थो कंहिं रिसाले में, अख़बार में, या ड्रामो लिखां थो कंहिं चैनल ते या किन ते हले थो, त मुंहिंजे नाले सां हलंदो, पर विकिपीडिया ते जेको बि मवादु आहे उहो मुंहिंजे नाले सां न हूंदो। इहो असांजी ॼाण जो हिकिड़ो सोर्स आहे, जंहिं ॾांहुं ई मां जेको आहे सो राग़िब थियुसि ऐं मूं लिखियो आहे। मां सम्झां थो त वधि में वधि कंट्रीब्यूशन मुंहिंजो जेको आहे सिंधी विकिपीडिया ते आहे, पोइ उन खां पोइ अंग्रेज़ी सिंधी विकिपीडिया ते आहे। त इन अहमियत खे ज़हन में रखंदे करे ई मूं बुनियादी तौरु विकिपीडिया ते अॼु ताईं बि, माना काल ताईं बि एडिट कई आहे, मूं कंदो रहियो आहियां। जॾहिं किथे महसूस थी आहे त उहा कंदो आहियां। त मां सम्झां थो त विकिपीडिया जी जेके इन अहमियत खे ज़हन में रखंदे त इंटरनेट ते, या सम्झो त हिकिड़ो इन लिहाज़ सां हिकिड़ी उनजी अहमियत इहा आहे, इहो मालूमात जी उहा खाण आहे जेका मां सम्झां थो त अॼु न पर सुभाणे ताईं बि आहे, सदियुनि ताईं बि रही सघे थी, जेसि ताईं विकिपीडिया खे असांजा माण्हू ज़िंदा रही रखी सघनि था। त हिकु हिकु माण्हू हिकिड़ो नंढिड़ो आर्टिकल लिखे थो त उहो हुनजो कंट्रीब्यूशन सम्झो 1000 जे बराबरि आहे। त उन्हनि खे अचणु घुरिजे। ऐं इहा मां जिथे किथे बि इहा बिल्कुलु ॻाल्हि कंदो रहियो आहियां, किथे बि जिथे बि मौक़ो मिलियो आहे मां इहा ॻाल्हि कंदो रहियो आहियां। त असांजे मां इहा क्लियर सवेर बि ॻाल्हि कई त सिंधोलॉजी लैंग्वेज अथॉरिटी, यानी सिंधी ॿोलीअ जो बाख्तियार इदारो आहे, त पोइ उहो बाख्तियार इदारो हिते बेइख्तियार छो आहे? हालांकि मुंहिंजो दोस्त हुते वेठल आहे, मां क्लियर ई ॻाल्हि कयां थो त ही सिंधी ॿोली, सिंधी अदब ऐं सिंधी हिंद जे हवाले सां आहे, तॾहिं मां उहा ॻाल्हि कयां थो। इहा कल्चर डिपार्टमेंट आहे, त असांजे उन हवाले सां असांजा माण्हू कमु कंदड़ घटि रहिया आहिनि। सो इन अहमियत खे ज़हन में रखंदे करे मां हिन विकिपीडिया ते कमु करणु शुरू कयो, ऐं लेट सां ई कयो, पर जेतिरो थी सघियो आहे जेतिरो उहो कंट्रीब्यूशन आहे, उहो उन करे ई इनखे अहमियत सम्झंदे ई मूं कमु कयो। वधीक तव्हां महिरबानी। जी सर, बिल्कुलु माना जेको मां तव्हांजो जेको पढ़ियो आहे अदब जे हवाले सां तमामु बहितरीनु आहे। तव्हां कहाणीकार आहियो, ड्रामा नवीस आहियो, पर जेको तव्हां सिंधी ॿोली लाइ ख़ासि तौरु डिजिटलाइज़ेशन प्लेटफॉर्म विकिपीडिया विक्शनरी ऐं उन खां पोइ तर्जुमनि ते कमु कयो पिया, विकीमीडिया फाउंडेशन जा सिंधी ते तर्जुमा या कंट्रीब्यूशन आहे तव्हांजो तमामु ज़बरदस्त आहे। ऐं मां सम्झां थो त सिंधी अदब ऐं ॿोलीअ जे हवाले सां जेके बि अदीब वग़ैरह आहिनि, सिंधी अदीब ओवरऑल इंडिया हुजे या सिंध खां ॿाहिरि हुजनि या सिंध में हुजनि, सभिनी मां जेको अदब जे हवाले सां को माण्हू आयो आहे त उहो अज़ीज़ किंगराणी साहब ई आयो आहे, जेको सिंधी विकिपीडिया ते कमु कयो आहे। न सिर्फ़ु सिंधी विकिपीडिया ते, उर्दू विकिपीडिया ते
तमामु बहितरीनु कमु कयो आहे साईं, ऐं इंग्लिश विकीपीडिया ते बि बहितरीनु कमु कयो आहे। सो